शदादकोट में एहसास सोशल वेलफेयर पारां मुस्तक़िम में ईद जा कपड़ा विरिहाया विया। शदादकोट शहर जे मुक़ामी होटल में एहसास सोशल वेलफेयर शदादकोट पारां ग़रीब मिसकीन मुस्तक़िम लाइ 500 ईद जा कपड़ा विरिहाया विया। तक़रीब में डॉक्टर अब्दुल सत्तार वधो, कामिरेड मोहम्मद सीलरो, नादर सीलरो, कामिरेड वाहब पंधराणी, कुर्बान सूमरो, नीयर सीलरो, सिराज सीलरो, आबदा सीलरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन तक़रीब जो मक़सदु ईद जी ख़ुशियुनि में ग़रीब मिसकीन पोरियतनि माण्हुनि खे शामिल करणु आहे। हिन चयो त हीउ समाजी कमु गुज़िरियल 25 सालनि खां वठी मरहूम समाजी अॻुवान मोहम्मद यूसुफ सूमरो ऐं कामिर ग़ुलाम सरवर उर्फ़ एदी जारी रखियो हुयो, जेको तसलसल मुख़्तसिर हज़रात जे तावन अॼु बि जारी आहे। तक़रीब में नज़ीर सूमरो, अनवर सूमरो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई, जॾहिं त तक़रीब में 500 खां वधीक मुस्तक़िम में ईद जा कपड़ा विरिहाया विया। मुस्तक़िम में ॿारनि, मर्दनि, औरतूं शामिल हुयूं। गुलज़ार मंचांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।